सखर मां हफ़ीज़ लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ 10 साल अॻु तलाक़ याफ़्ता औरत जो ॿारनि सां मुलाक़ात न करण ख़िलाफ़ एहतजाज। रिपोर्ट मूजिबि सखर जे इलाइक़े न्यू पिंड जे रहायशी मरियम पीरज़ादा सखर प्रेस क्लब पहुती साफ़िन खे यकीन ॾियारियो त हिन जे मुताबिक़ मुड़ुस नज़ीर अहमद भट्टी हिन खे 10 साल पहिरियां तलाक़ ॾेई 5 ॿारनि जिन में 3 धीअरूं ऐं 2 पुट शामिल आहिनि पाण सां गॾु वठी वियो। मरियम पीरज़ादो ॿुधायो त तलाक़ जे बाद हू अकेली ज़िंदगी गुज़ारींदी रही ऐं उन जी ॿी शादी करे वरिती जॾहिं त हिन जी हिकु धीअ जी शादी बि थी चुकी आहे, पर उन जे बावजूद हिन खे पंहिंजे ॿारनि सां मुलाक़ात जी इजाज़त न ॾिनी वञे थी। मरियम पीरज़ादो इल्ज़ाम हयो त मुड़ुस सिर्फ़ ॿारनि सां मिलण लाइ न रोकियो बल्कि ॿारनि मथां बि मुबैना तशद्दुद कंदो आहे, जंहिं सबबि हू शदीद परेशानी में मुब्तला आहिनि। मरियम पीरज़ादो IG सिंध पुलिस ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी अॻूणे मुड़ुस ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं हिन खे पंहिंजे ॿारनि सां मुलाक़ात जो हक़ ॾिनो वञे।